अस्सलाम वालेकुम। याली मदद मां हिन वक़्तु जहरक ठटे में बीठो आहियां। ही महला त मरहूम आगा हसन अली शाह आगा खान अवल मिल्कियत हिज़ हाइंस प्रिंस आगा खान चारम सन 1943 जो ठहियल आहे। पत्थरनि जो ठहियल आहे, जिन ते कची मिटी सां लेपो थियल आहे। दरवाज़ो बि तमामु पुराणो आहे ऐं ही पुराणी हवेली आहे। हीअ ॾिसो, ओ ही मथे ही बोर्ड लॻल आहे जेको मूं तव्हांखे पढ़ी ॿुधायो। ही हवेलीअ जो दरवाज़ो आहे। ही हेॾां ही घटी आहे ऐं हितां हिकिड़ो पुराणो काको निकिरी आयो। हुन चयो त हिते कादम बिल्कुलु ॼायो हो, पर हुते जंहिं जॻह में ॼायो हो हुते हींअर स्कूल ज़ेरे तमीर आहे। ही आगा खाननि जी मिल्कियत आहे, जेके आगा खानी हिन वक़्तु कराची में आहिनि। ऐं हीअ जेका टंटे महमद खान वारी पुल आहे, उहा बि हिननि आगा खाननि ठाराई आहे। सो वधीक अलाह खे ख़बर। बाक़ी पुछा करण सां जहरकनि में हेॾा मालूमात थी त वाक़ई इहो स्कूल कादम जे जाइ जे वटि ठहियल आहे। किथे बि को आसार नज़र न आयो। वधीक अलाह खे ख़बर। सो मोकिलाणी न आहे। असां हितां हींअर रवाना थी था हैदराबाद जाम छोरो। अस्सलाम वालेकुम, ख़ुदा हाफ़िज़। फक़ीर जहरक ठटो सिंध।